नाज़रीन, इसराइली फ़ौजी ग़ज़ा ते 21 ॾींहं बमबारी जारी आहे। वधीक 18 फ़लस्तीनी शहीद थी विया, जंहिंखां पोइ शहीदनि जो अंग वधी 7050 थी वियो। हमास पंहिंजी क़ैद में मौजूदु इसराइली शहरनि खे आज़ादी की ग़ज़ा में जंगबंदी सां मशरूत करे छॾियो आहे। इसराइली फ़ौजी ग़ज़ा ते 21 ॾींहं बि बमबारी जारी आहे। बमबारी सबबि वधीक 18 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि, जंहिंखां पोइ शहीदनि जो अंग वधी 7085 थी वियो आहे। इसराइली फ़ौजी अलंदे किनारे में वॾो ऑपरेशन जारी आहे। 100 खां वधीक बख़्तरबंद गाॾियूं रमला में दाख़िल थी वियूं आहिनि। हमास पंहिंजे क़ैद में मौजूदु इसराइली शहरनि खे आज़ादी की ग़ज़ा में जंग बंदी सां मशरूत करे छॾियो आहे। परॾेही ख़बरूं इतराई जी रिपोर्ट मूजिबि रूसी राजधानी मॉस्को में हमास जे वफ़द में शामिल अबू हामिद चयो आहे त ग़ज़ा में जंग बंदीअ ताईं इसराइली क़ैदियुनि खे आज़ादु नथो करे सघिजे। हिन चयो त मुख़्तलिफ़ फ़लस्तीनी धड़नि तरफ़ां ग़ज़ा पहुचायल इसराइली शहरनि खे ॻोल्हण लाइ वक़्तु घुर्बल आहे। हमास जे वक़्तु 26 अक्टूबर ते मॉस्को पहुतो हो। हिकु मक़ामी अख़बार अबू हामिद जो बयानु शाया कयो हो। हिन चयो त हमास तरफ़ां जंग जी शुरूआति खां ई पंहिंजे क़ैद में मौजूदु शहरनि खे आज़ादु करण जो इरादो ज़ाहिर कयो पियो वञे। संदसि चवणो हो त केतिराई फ़लस्तीनी ग्रुप सवे तहरीक पसंद इसराइली तरफ़ कब्ज़ो कयल ख़ेतर में दाख़िल थिया हुआ। सवे माण्हुनि खे पकिड़े वरितो हो, जिन में घणा आम शहरी हुआ। वाज़ेह रहे त हमास 7 अक्टूबर ते इसराइल जे ख़िलाफ़ गैर इम्कानी कार्रवाई कई हुई, जंहिं दौरान 200 खां वधीक शहरियुनि ऐं फ़ौजियुनि खे पकड़ियो वियो हो। अबू हामिद जो चवणो हो त असांखे ग़ज़ा में उन्हनि क़ैदियुनि खे ॻोल्हण ऐं पोइ आज़ादु करण लाइ वक़्तु घुर्बल आहे, जंहिं लाइ पुरअमन माहौल जी ज़रूरत आहे। हिन चयो त ग़ज़ा में इसराइली बमबारी जे नतीजे में हेल ताईं 50 इसराइली क़ैदी मारी चुका आहिनि। अबू हामिद मूजिबि हमास तरफ़ां हेल ताईं क़ैद मां 4 खे आज़ादु कयो वियो आहे।